नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध वाटर पॉलिसी, सिंध वाटर रिसोर्स मैनेजमेंट डिपार्टमेंट ऐं आपाशी खाते जे नई वेबसाइट जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर चयो आहे त वॾा डेम ठाहे सिंधु दरिया जो पाणी रोकियो वियो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध वाटर पॉलिसी, सिंध वाटर रिसोर्स मैनेजमेंट डिपार्टमेंट ऐं आपाशी खाते जी नई वेबसाइट जो इफ़्तिताह कयो आहे। कराची जी मक़ामी होटल में थियल इफ़्तिताही तक़रीब में सूबाई वज़ीरनि सैयद नासिर हुसैन शाह, इम्तियाज़ शेख, जाम ख़ान शोरो, सैयद सरदार शाह, कराची जो मेयर मुर्तज़ा वहाब, सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी, अरबाब लुत्फ़ुल्ला, आपाशी खाते जे सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़ो, आबादगार अॻवान महमूद नवाज़ शाह ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त वॾा डेम ठाहे सिंधु दरिया जो पाणी रोकियो वियो, जॾहिं त इन खां अॻु तारीख़ में इंडस डेल्टा कॾहिं बि सोकहड़ जो शिकार नाहे रही। हमारे यहाँ जो हमारा डेल्टा था बड़ा हरा भरा हुआ करता था, पूरा सिंध हरा भरा था। डैम्स ये बनने से पहले, पानी रोकने से पहले, और जब बिफोर दीज बराजेस वो बिल्ट, हमारे पूरे सिंध के अंदर ये दरियाई सिंध एक कोर्स नहीं था, इसके कई सब कोर्सेज थे जो पानी दोनों साइड पर। इसलिए आप देखते हैं कि ऐसी ऐसी जगह पे गांव बने हुए हैं जहाँ पे पानी तो अभी है नहीं। तो इसका मतलब ये पानी के बगैर तो ज़िंदगी नहीं है। इसका मतलब है किसी वक्त में यहाँ पानी हुआ करता था, लेकिन ये सारे डैम करने के वजह से दरियाओं को, वो हमारी आबादियाँ उस जगह पे पानी बंद हो गया। और इस साल हमें फ्लड्स में पता चला कि जब अल्लाह ताला ने आसमान से बारिश की और फ्लड उसकी वजह से हुआ, तो वो पुराने दरिया सारे एक्टिवेट हो गए और बिल्कुल दरिया बह रहे थे पूरे सिंध में। और अभी तक कुछ इलाके हैं जैसे खैरपुर के इलाके में अभी भी कुछ जगहों पे पानी है, और वो इसी वजह से कि वो पुराने रिवर कोर्सेस थे। आप एक नंबर बता सकते हैं कि डाउन स्ट्रीम कोठड़ी 56-57 में कितना पानी गया था? एनीबडी वांट्स टू मेक अ गेस? पहले मैं बता देता हूँ आपको, रिकॉर्ड्स हैं 121 मिलियन एकड़ फीट, 121 मिलियन एकड़ फीट। अगले साल 92.8, फिर 91.5, फिर 128.7, एंड इट सो इट गोज, यू नो। फिर ये बनने शुरू हुए, और जब तरबेला बना, तरबेला के पहले साल डाउन स्ट्रीम कोटली गया था 4.3 मिलियन एकड़ फीट। अब ये डिफरेंस हुआ। आप स्टाफ करेंगे डेल्टा को, ये चल नहीं सकता मामला। और अभी भी बात करते हैं कि डैम बनाओ, अक्सर हर कुछ सालों बाद एक ले आते हैं एक चीज़ को। पिछले ये नंबर्स निकालने होंगे। हाँ, फ्लड ईयर्स आते हैं। 2010 का फ्लड सबको पता आया था। 2010 में 54 मिलियन एकड़ फीट पानी गया था डाउन स्ट्रीम, और उसके बाद उससे 2 साल बाद 6 मिलियन एकड़ फीट गया। ऐसे साल भी हैं जहाँ 1 MF से कम पानी गया है डाउन स्ट्रीम कोटली। अब डैम कैसे बनाओगे यार? आप एक काला बाग बनाना चाहते हो 7 MF का, पता नहीं कितने का, मैं तो भूल गया उसके को, बनना नहीं, अब याद करना छोड़ दें। 7 MF पानी स्टोर करोगे, आप किसी को प्यासा रखोगे इस वक्त ही? और सबसे पहले तो आपने प्यासा रखा हुआ है डेल्टा को, उसके बाद आप हमारे ज़मींदारों को प्यासा करोगे, उनको पानी नहीं दोगे। तो ये जो भी अब बहस करते हैं ना, बहुत सारे मेरे साथ पंजाब वाले भी बहुत लोगों ने बहस की, मैं सिखाए, मेरे उस्ताद बड़े तगड़े हैं, इसलिए कभी उनको हावी नहीं होने दिया। बड़े डैम्स की बात करना छोड़ दें, हमने सिंध के अंदर ऑल्टरनेट्स काफ़ी अरसे से शुरू किए हैं, हमें और इस पर काम करना है। लाइनिंग पे हमने काम किया है, लाइनिंग हमने बहुत ज़्यादा लाइनिंग ऑफ कैनाल्स पे इन्वेस्ट किया। और इस वक्त अगर आप कहीं भी जाते हैं तो मुझे पता है राजेश साहब से पूछते हैं, वो सबसे पहले कहेंगे कि हमें लाइन करके दो, इसलिए उसका फ़ायदा सब ने देखा है। कि हम जो बैठे ना इधर स्टेज पे, हम 3 महीने की छुट्टी के लिए जा रहे, हम सब 3 महीने बाद वापस आ रहे, ठीक है। और ये भी मैं आपको बता दूं कि हम 3 महीने का काम अभी करके जा रहे हैं। मुहक़िक़ ऐं लेखक नसीर मेमण सिंध सरकार जे पाणी पॉलिसी जी आजियां कंदे चयो त रुगो पॉलिसी ठाहिण सां कुझु न थींदो, उन ते अमल जी ज़रूरत आहे। नसीर मेमण चयो त पीअण जे साफ़ पाणी जो मसइलो हल थी वञे त कराची जे इस्पतालुनि मां 50% बेड ख़ाली थी सघनि था। ज़राअत खाते जे सेक्रेटरी क़ाज़ी एजाज़ चयो त वाटर पॉलिसीअ ते अमल ज़रिए असीं पाणी जे इस्तेमाल खे बहितर बणाए सघूं था।
तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त दरियाह में सिंध जो साहु आहे। तारीख़ी तौर ते सिंध सां तमामु घणियूं ज़्यादतियूं थियूं आहिनि। हुन चयो त अयूब जे दौर में 3 दरिया खपाया विया, जंहिंखां पोइ जेको पाणी बचियो सिंध उन बचियल पाणीअ खे क़बूल कयो, पर उन बावजूदि ज़्यादतियूं थींदियूं रहियूं। हुन चयो त फेडरेशन ऐं सूबनि विच में पाणी जी विरछ वारे मामले खे वाटर पॉलिसी जो हिसो बणायो वियो आहे। सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो चयो त वाटर पॉलिसीअ मां सिंध खे फ़ाइदो थींदो। कुझु ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि, पर उन्हनि खे बि शामिल कयो वेंदो। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त पाणी ज़िंदगी आहे। बरसातुनि ऐं ॿोॾि वारे पाणी खे ज़ख़ीरो करण लाइ नंढा डेम ठहणु घुरिजनि। आपाशी वारे सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़े जो चवणु हो त पाणी बाबति गवर्नेंस जो हिकु निज़ाम जोड़ियो वियो आहे, जंहिंमें आबादगारनि समेत समूरा स्टेक होल्डर्स शामिल कया पिया वञनि, जॾहिं त पॉलिसीअ तहत दरियाह, नंढुनि ढोरनि ऐं नंढनि डेमनि ते कमु कयो वेंदो। हिन वाटर पॉलिसी जे अंदरि जेको सिंध वाटर रिसोर्सिस मैनेजमेंट डिपार्टमेंट थींदो, उहो उन खे जेको हर पाणी जी जेको आहे वेटलैंड्स हुजनि, जिथे लेक हुजनि, उहे अंडर हिन पॉलिसी में हिन डिपार्टमेंट जे अंदरि ईंदा। उन्हनि जी जेका बहितरी, उन्हनि में क्वालिटी, उन्हनि जी क्वांटिटी, उन जे लाइ उन ख़ाली करण जा तरीक़ेकार, उन्हनि खे भरण जा तरीक़ेकार, ऐं जेके पुराणा असांजा रूट्स आहिनि उनमें जेकर असां सभिनी खे बहाल नथा करे सघूं त अलबत्ता कुझु एतिरा हिकु अधु करे वञूं जंहिंमें असां पंहिंजे इंडस डेल्टा जेको जो मौजूदा जॻह ते जेको दरिया ॿिनि क्रीक्स में करे थो, उन जे खाॿे ते एॾो जे क्रीक्स आहिनि उन्हनि में असां उहो पाणी खणी वञूं ऐं उते असांजो पाणी पहुचे ऐं इंडस डेल्टा जी वरी हेल्थ रेस्टोर थिए। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टिनोजाम जे वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी वाटर पॉलिसी जोड़ण वारे अमल जी साराह कंदे उन खे तारीख़ी कमु करार ॾिनो। हिस्ट्री में पहिरियों दफ़ो सिंध गवर्नमेंट वाटर पॉलिसी ठाही है। हिन में इरीगेशन स्ट्रेटजी हुई, एग्रीकल्चर पॉलिसी हुई, पर वाटर एज अ होलिस्टिक ऐं वाटर एज अ रिसोर्स उहा पॉलिसी ठाही हुई आहे। हिन में ॿी चङी ॻाल्हि इहा आहे त पहिरियों दफ़ो माण्हू रिवर बेसन खां हटी जेके एरिड एरियाज़ आहिनि, थर आहे, कोहिस्तान आहे, काछो आहे, उनखे बि पॉलिसी जो हिसो बनायो वियो आहे। त उन सां बि उते जेके वसीला आहिनि उन्हनि खे तरक़ी वठाइण में मदद मिलंदी। सरसो जे CEO मोहम्मद ॾितल कलोड़े जो चवणु हो त पाणी संजीदा मामिलो आहे, जंहिंजो इंसानी सिहत सां गहरो ताल्लुक़ आहे। पाणीअ जा मसइला आहिनि उहे ॾाढा सीरियस आहिनि। माना पाणी सिर्फ़ु ज़मीन लाइ न खपे, पर पाणी जी क्वालिटी जेकी आहे न, असां जेको ॿारड़ीअ में ॾिसूं था, तव्हांजी स्टंटिंग आहे, ॿारनि जी ग्रोथ कोन थी थिए, उन्हनि ते अरबे रुपया ख़र्च थियनि था न। हॉस्पिटल आहिनि जेके बि आहिनि, सो मुंहिंजे नज़र में पाणीअ ते जेकॾहिं असां पाणी सही कंदासीं त असांजा काफ़ी ख़र्चा, हुकूमत जा ख़र्चा बची बि सघनि था। जेके डिज़ीज़ थियनि थियूं, तव्हां ॾिसो था साई केतिरी वधी वई आहे, हर चौथे पंजे माण्हूअ खे साई आहे। इहे सभई कारण जेके आहिनि उहे पाणीअ जा आहिनि। जेकॾहिं पाणी उन जे एंगल खां पॉलिसी में आहे सही क्वालिटीअ जो, पर असां वरी बि ज़ोर ॾींदासीं त उन ते अञा वधीक फोकस थियणो हुजे। थैंक यू वेरी मच। थैंक यू। समाजी अॻवान ज़ाहिदा ॾेथो औरतुनि खे नुमाइंदगी न मिलण जी शिकायत कई, जॾहिं त पाणीअ खे तमामु अहम मामिलो करार ॾिनो। SOT ज़ाहिदा ऐं वाटर पॉलिसी सिंध जे लाइ तमामु घणी अहम आहे। असां वटि पाणीअ ते तमामु घणा झेड़ा थींदा आहिनि, उहे चाहे लोकल हुजनि चाहे तव्हां अर्बन एरिया में ॾिसो। त हिन पॉलिसीअ जी शदीद ज़रूरत हुई सिंध खे, त इन क़िस्म जी पॉलिसी अचे जंहिंमें पाणी जे मसइलनि खे हल करे सघिजे थो। पर हिन में जेको हिकिड़ी असांजी रिज़र्वेशन्स आहिनि उहे ई आहिनि त औरतुनि जी ख़ासि करे नुमाइंदगी कोन्हे का। ऐवान ज़राअत सिंध जे सेक्रेटरी जनरल ज़ाहिद भुरगड़ी चयो त पाणीअ जो मसइलो 95% आबादगारनि सां लाॻापियल आहे, पर अफ़सोस त आबादगारनि खे नुमाइंदगी नाहे ॾिनी वई। 95% त पाणी असांजो आबादगारनि जो, 16 माण्हुनि में को आबादगारनि जो नुमाइंदो ई कोन्हे। असांखे ॾिनो ई कोन अथनि किथे। त किथे इन में हिकिड़ो डपु थोरो पैदा थी वियो आहे त वर्ल्ड बैंक जी हिकिड़ी शर्त हुई त 85 अरब तव्हांखे तॾहिं मिलंदा जॾहिं तव्हां सिंध वाटर पॉलिसी ठाहींदव, न त तव्हांखे 85 अरब कोन मिलंदा। किथे ईअं त कोन त उहो पैसा वठण जे लाइ हीउ ठाहियो आहे ऐं आबादगारनि खे ॿाहिरि रखियो वियो आहे ताकी आबादगार हुजनि ई न हिते, कामोरा रखी ऐं सॼो। जेकॾहिं अहिड़ी का बि सिंध वाटर पॉलिसी ठही जंहिंमें आबादगारनि जी नुमाइंदगी कोन हूंदी, उनजी का बि साख कोन हूंदी। उन मौक़े ते आपाशी सेक्रेटरी वाज़े कयो त हिक तरीक़ेकार तहत आबादगारनि खे नुमाइंदगी ॾिनी वेंदी।